चाचड़ जी दावत ते तवा दोस्तन जी ज़ियारत जो रब से मौक़ो नसीब फरमायो आ। ही रात ॾाढी भलारी ऐं क़ीमती रात आ। अज गुनाहन के बख्शराइण जी रात आ। थी सके तो जिंदगी जो आखिरी साल न हुजे, मत पर साल वारी लिस्ट में तुझो असांजो नालो लिखियल न हुजे, मत सुबह कबर में न हुजूं ऐं वेठे वेठे था मानू मरन। असांजो दोस्त हो जगह जो कम पे हले, बिल्डिंग ठहे पई है, खट रखियो वेठो ॾिसे पियो है, कुरान सामो आ, 4 ॾींहं गुजरिया आहिनि। ईअं ॾिसंदे ॾिसंदे लेटंदो वियो। घर जे भातियुनि जो छा थी वियो, चाचे खे को मामे खे भरिसां फिरी आया, न तो ॾिठो न मां ॾिठो। अस्पताल खणी विया, चे बाबा हिन खे जाइ ॾिसंदे अटैक थी वियो। असांखे दुनिया जी मुहब्बत गिरफ्त करे वई आहे। मां दुआ करण आयो हाँ त अल्लाह फिक्रे आखिरत नसीब अता फरमाए। हर साल में 15 शाबान की रात हजरत मौलाना साईं अमीर हमदा चाचड़ साहब तवा के फिक्रे आखिरत के उन्वान में ये प्रोग्राम बुधाइंदो आहे त मन मन कह नौजवान जी कबर सोहणी थे, आखिरत सोहणी थे, मन उन जी कबर जहन्नम जे खडे खां बची मन जन्नत जो बाग बन जे। तडे कबर जन्नत जो बाग बनबी जडे तुंजा असांजा सोहणा अमल थी। ऐं कबर भी असा के रोजानो सदींदी आ, नालो वठी चौंदी आ ओ फिलाना फिलाने जा पुट मुझे मथो मस्ती गुरूर तकबर करे न घुम। कबर चवे थी मां कफन फाड़े छडींदी आ, हड्डा भनी छडींदी आ, लिंग चकना चूर करे छडींदी आ। मुझे अंदर अचे तो सोहणा अमल खणी अचाए, नमाज खणी अचाए, कुरान जी तिलावत खणी अचाए। मां ॾिसण में मिट्टी जो खड्डो पर तुंहिंजे लाइ जन्नत जो घर बणजी वेंदुमि। ओ घोटकी जा नौजवानो पोड़ो मुझो अगड़ियूं अमड़ियूं न्याणियूं पर्दे में वेही ॿुधण वारियूं, ओ बंगलन में रहण वारो, सुभाणे उहो ॾींहुं थींदो अकेलो असा के कबर में सुमणो पवंदो। पोइ 100 साल रहाए रब जी मर्जी, 1000 साल रहाए रब जी मर्जी, जेसी ते क़यामत अचे तो असा के अकेलो रहणो आ। अचानक मौत ईंदो ओचतो। ऐं कुरान फरमाए तो इज़ा जा अजलहुम ला यस्ताखिरून साअतन वला यस्तक़दिमून। रब से फरमाए तो, रब जो कुरान तो फरमाए अचानक ओचतो मौत आई। जड़ी अजल जी घड़ी आई, मिनट त मोकल कान मिलंदे, सेकंड मोकल कान मिलंदे। जे बीठो होंदे वेहण जो टाइम न मिलंदो, जे वेठे होंदे लेटण जो टाइम न मिलंदो। मौत जी तैयारी कर, गुनाहन खां पाण खे बचाए, बेहयाई खां बचाए। अजो की रात में भी असांजा चंगा भला मुसलमान बेहयाई खां नथा बचन, काफरन वारो रस्मूं ये आहे। ला मां गलत थो ॻाल्हायां। हिकिड़ो पे मूंखे चए मौलवी साहब हलवे जी ईद आहे। अड़े चरिया मत ईद न आहे, पंहिंजी आखिरत सवारण जी रात आहे। इन रात ते रब आसमानी दुनिया ते लही ईंदो आहे, ऐलान कंदो आहे को गुनाहगार बख्श जी माफ़ी घुरे त बख्शे छॾियांसि। पर हिन रात भी के मोबाइलन ते वेठा हिन, के होटलन ते वेठा हिन, के कचारिन में वेठा हिन। पर खुश नसीब आयो जो अल्लाह तवा ते असा ते राजी थियो आ, जो कुरान जी महफिल नसीब कई थी। जो अल्हम्दुलिल्लाह ये कुरान मजीद सोहणो रहमत वारो कुरान, बरकत वारो कुरान ॾिसे वठो। मन मैदान क़यामत में तो असा के सुञाणे वठे, मन महशर जी ख्वारी खां बचाए, मन असा के जन्नत वठी दे। अचो मुसलमानों, जिंदगी जी आखिरी रात न हुजे, मत सुमी न पओ, मत निंड में इज़राइल न पहुचे। ओ चलो मौत तो अचे। कुरान तो फरमाए कुल्लु नफ्सिन ज़ाइक़तुल मौत। तो फरमाए जेका भी जमीन ते चुरण परण वारी शय उनके मौत जो जायको चखणो पवंदो। वो गरीब भी उनते मौत ईंदो, अमीरा भी मौत ईंदो, नंढो भी मौत ईंदो, वड्डो भी उनते मौत ईंदो। मौत हर हाल में ईंदो, पर मौत अचे तो सहणो कम कंदे मौत अचे। मौत अचे कुरान ॿुधंदे मौत अचे, मौत अचे त इस्तग़फ़ार कंदे मौत अचे, मौत अचे त रब जे जो रोई दे मौत अचे। पोइ दुनिया में वञे त कबर भी मुबारक ॾेई त खटे आयो आ, हर आए न आयो आ। मां ॾिसण में मिट्टी जो खड्डो हुयमि, पर तुंहिंजे लाइ जन्नत जो घर बणजी थी पवाई। घोटकी वारा कड़ी कड़ी कब्रिस्तान जो चक्कर भी ॾींदो कर। हे भी माण्हू हा कड़ी घोटकी जे शहर में घुमंदा, अॼु मिट्टी में पिया आहिनि, ड्रब ॼमी वई अथनि, कुत्ता बिल्ला घुमंदा अथव, तन परे करण जी हिम्मत भी कान अथनि। तॾहिं के चवण वारे चो जगह जी लगाने की दुनिया नहीं है, ये इबरत का मकान है, तमाशा नहीं है। असां दुनिया के खेल ऐं मजाक समझो आ, लेकिन हे दुनिया जे अंदर असीं आया हूं त इम्तिहान ॾियण आया हूं। सोहणा पास थी जॾहिं दे खुदा जो कसम कबर कबर न होंदी, जन्नत जो घर बणजी वेंदी, तॾहिं कबर जन्नत जो घर बणजी वेंदी। तो इंशाअल्लाह सोहणो रब राज़ी थी पवंदो, कबर सोहणी बणजी वेंदी।
हकीकत में असां खोड़ माण्हू ॾिठा आहिनि अबे जी सकरात चाचे जी सकरात मथों पुट बीठो आहे अबे खे ॻाल्हाइण जी ताक़त न अवा ईअं थींदो या न थींदो अखियुनि मां ॻोड़ा था वहनि ॾिसे तो ही बंगलो मुंहिंजे मरण खां अलाए कंहिंजे हवाले थींदो कपड़ा भी मिट लाहींदा बच्चा अब्बा अब्बा कंदे रड़दे रहिजी वेंदा पर मूंसां गॾु कबर में न हलंदा अकेलो मूंखे कबर में सुमारे मण जा मण मिट्टी ॾेई लतूं ॾेई मोटी हलिया ईंदा पूरे ए पानी समझे तो जो तो कुरान तो फरमाए कल्ला इज़ा बलगत तराकिया वकील मन राक वज़न्न अन्नहु फिराक हे पानी समझे तुजाई जो टेमा हर शय ते रहजी वेंदी घरवारी बेवा बनजी वेंदी पुत्र यतीम बनजी वेंदा बंगलो अलाए कंहिंजे हवाले थींदो अगे जे बंगले में वेहंदो हो हाणे उन बंगले में वेहण वारा ॿिया अगे कार जी ड्राइवरी पाण सीट ते वेही कंदो हो हाणे कार हलाइण वारा ॿिया बंगलनि में वेहण वारा ॿिया बनियुनि ते घुमण वारा ॿिया इन्ही जे करे सोहणे रब सां ठाह करे कबर में वञ त इंशाअल्लाह तुंहिंजी कबर जन्नत जो घर बणजी वेंदी मुंहिंजे महबूब नबी मुंहिंजे दिलबर नबी 1.25 लाख नबियनि जे सरदार नबी फरमाए तव्हां में खुश नसीब हो आहे जंहिंखे मौत यादि आहे असांखे मौत यादि ई न आहे हिकिड़ो बुजुर्ग हो अल्लाह जो वली हिकिड़ो माण्हू आयो जंहिंसे मूंखे मरण खां भउ थो थिए अवा मौत को हर कंहिंखे भउ आहे पर जे साले अमल कयूं वेठा आहिनि उन्हनि खे भउ न अथव उन्हनि खे यकीन आहे हितो वेंदासीं त मज़ा ई ॿिया आहिनि हिते त सदाई परेशानी सदाई गणती सदाई फिक्र पुटन जो फिक्र घरवारी जो फिक्र बच्चन जो फिक्र रात डी करे करे कमाए कमाए विचारे जा लिंग खुसरजी आहिनि लेकिन अञा भी दुनिया जी परेशानी पर जे जन्नत जे अंदर वींदे को टेंशन न हूंदो जिते सुकून सुकून मज़ा ई मज़ा हूंदा पर जे सोहणा अमल हूंदा त बेड़ा पार थी वेंदा बुजुर्ग के जैसे मरण खां भउ थो थिए उन बुजुर्ग खे चई को वज़ीफो ॾेई उन अल्लाह जे वली चयोसि बुजुर्ग चयो सबा तू रोजानो अल्लाह जे नाले ते सदको खैर कंदो कर घुटकी वारो उन दरवेश चयो त मांखे को वज़ीफो त नहीं अञा चे खैर कर सदको दे खैरात कर चे ठीक आ अल्लाह जे वली चयो आ बुजुर्ग चयो आ रोजानो सदको खैरात ॾींदो रहियो 6 महीना गुजरी वियस वरी बुजुर्ग दे वापस आयो जैसे हाणे मूंखे मरण ते ॾाढो शौक़ थी पियो आहे जेकर मां मरी वञा मां हिन दुनिया में रहण नथो चाहियां बुजुर्ग चुस छो जैसे ॻाल्हि सम्झ में नथी अचे मूंखे ॿुधायो त से पहिरियों मूंखे वॾो भउ पियो थिए मरण को हाणे ॾाढो शौक़ ले छो थी वियो आहे बुजुर्ग चयो सबा ॻाल्हि ॿुध हिकिड़ो माण्हू हिन मिसाल तौर तव्हांखे ॿुधायां थो हिन घोटकी जे शहर जो आहे कराची में को बंगलो वरितो हुजेसि लाहौर में बंगलो वरितो हुजेसि दिलि घुरंदी हिन बंगले खे बि ॾिसां कुझु वक़्तु उते वञी रहां मज़ो वठां सुकून वठां हिते गर्मी आहे इस्लामाबाद में गर्मी कोन्हे कराची में सुकून आहे घोटकी में गर्मी आहे ओॾे वञा उन बंगले में रहां जे पुट तो वटि पहिरियों अमल साले न हुया नेकू न हुयूं तो खैर खैरात कई अल्लाह तुंहिंजे लाइ जन्नत में बंगलो ठाराए छॾियो बिल्डिंगूं ज़मीनूं तुंहिंजे लाइ ठही वयूं हाणे तुंहिंजी दिलि घुरे थी जेकर हिन दुनिया खे छॾे जन्नत जा मज़ा वठां न दुनिया खे छॾे आख़िरत वारे घर ॾे वञा हितां मालूम थियो मुसलमानो कलमे वारो जे चवे दुनिया में सोहणा अमल कयां सोहणनि अमलनि खां पोइ इंशाअल्लाह तुंहिंजी क़बर त जन्नत जो घर बणजी वेंदी आख़िरत में मज़ा ई मज़ा हूंदा हे दुनिया दौलत मरण खां पोइ माल मिल्कत अखियुनि जो ढो थी थिए धूड़ पे पाईंदई अल्लाह दौलत ॾेई हेड़ा कम कर हेड़ा जलसा करा जे साईं अमीर हमज़ा मेहनत करे 12 महीने जलसो रखंदो आहे त हलियो आहे साईं जलसे में कुझु मुंहिंजो हिस्सो खपे त मां ॾियां साईं ताउन थो कयां हिन जलसे में मुंहिंजो बि हिस्सो थी पवे मां दावा सां चवां थो अखियुनि ॿूटनि खां पोइ नतीजो सुहिणो निकिरंदो असांजे जलसनि में हज़ारे बेनिमाज़ी निमाज़ी थिया आहिनि मुशरिक मुवहिद थी पिया आहिनि बेदीन दीनदार थी पिया आहिनि खुदा जो कसम आहे जिन जा बच्चा क़ुरान न पढ़ंदा जलसा वाहिद ॿुधी उन जा बच्चा क़ुरान जा हाफ़िज़ ऐं कारी ऐं आलिम बणिजी विया आहिनि ये कुरान जे जलसन जी मेहनत आ मां दिली दुआ करण आयो आहियां अल्लाह ताला घोटकी जे नंढन वडन के फिक्र आखिरत नसीब अता फरमाए ओ दुनिया जे इश्क में जिंदगी बर्बाद करण वारा कुछ आखिरत जी तैयारी कर कुछ कब्र जी तैयारी कर कुछ कब्र जे ला कुछ सामान ठाए इन दुनिया में रहणो नथी मुंजा प्यारा भा मरण का पो मिट 5 मिनट भी कोन रखंदई हर को चंदो जल्दी को तड़ करायोस उन फटे ते लेटाई ते फटे के दिसी भजी विंदो हो यार मैयत जो फटो आ
हिते मयत सुतो हो न खो परे भजी वेंदो हो हाणे फटे ते सुमाण वारा ॿिया तड़ो कराइण वारा ॿिया तॾहिं शाह अब्दुल लतीफ भिटाई घोट छा थो चए थो घोड़ा घोड़ा करे घर मां निकरंदे रोई तैयार करे तख्ते ते पो धरी दई धोई लाही दई लिंगन ता इहा लिबास जी लोई के तो लालच छड लतीफ चवे भरे दे टोई कम इंदुई इहोई जो पोयो माल परायो थई अल्लाह दुनिया दे दौलत दे पैसो दे गरीबन मिस्कीनन ते खर्च कर दीनी मदरसन ते खर्च कर हेड़ा प्रोग्राम रखा है तो मन कौम सुधरी पवे वो यो पैसो तुझे कम जो दौलत तुझी कम जी 5 मिनट भी मरण का पो हर को चौंदो वारो क्यों पुत्र चौंदा जल्दी क्यों अबे जो जनाजो खणायो मत बदबू न करे मत मानू खिली न पवन मत टोंका न करन फलाने जो लाश धप करे वियो तने भिटाई घोट चवे तो वारिस बधंदई वात खे जी छिके बदजे फट सबको चौंदो मंजंद थी वई मैयत खे कयोस झट झट पोए सिधो करे सुम्हारे खणी हलंदई खट मथो वराए विझंदई लट वरसो वंडी दई वाट ते जे दुनिया ते छुतो थियो मरण का पो दुनिया हिते थुकूं थी चंदी पुटन जे ला गड कई औलाद ला गड कई मरण का पो ये पुत्र कुल पढ़न ला भी तैयार नहीं इन जे करे मुझा दोस्त मुझा प्यारा भाईरो अल्लाह जो नालो दई अर्ज किया तो मौत जी कबर जी तैयारी को सोहना अमल को तरे शाजा फरमाए तो बंदा पुछना इन जाहिला छडो हाने साणो न हलंदुई पियो न को भाव न को भाणे अकेलो वनी कबर में सुमारी दई आणे कबर पीड़े पे माल कंदई जी सरहे मंझ भाणे के तो वात मो वाका करे निकरंदई जे कथन पियारी हई माने मरण पुजाण पाणे सचू कंदे सैयद चवे बेटा ई तो चवे मरण का पो सब गालियों सच्चियों कंदो हे भी गलती माखो हे भी गुनाह मुखो हे भी डोह मुखो थी वियो अल्लाह से फरमाए तो पढ़ पंजे किताब के जो कयो लिखियो पियो थी माली हादल किताब ला युगादिरु सगीरतन वला कबीरा इसी करे चोंदो है अफसोस जो गुनाह पंजे अबे खां लिकायम अम्मा खां लिकायम चाचन मामन को लिकायम उस्तादन मुर्शिदन को लिकायम अज वो भी लिखियो पिया बची न सगंदम अल्लाह से फरमाए तो बाना पी का हिकड़ी एड़ी नेकी होंदी जे नेके जे सदके तोखे बख्श जन्नत दई छडी दो ओआ नेकी थवे न सोहणे कुरान वारी मजलिस चो न सुभान अल्लाह ही मजलिस डाडी भली है कजारी डाडी भली जो कुरान जी महफिल चो न सुभान अल्लाह ए कुरान भी शान वारो बरकत वारो इन में अचण वारा भी बरकत ने रहमत न को खाली न वींदा मां दुआ करण आयो अल्लाह जेके भी इन महफिल में आया हन अल्लाह समूरन जो दिल जो जाद मुरादू हाजतू पूरी करे उन सोहणे मोहम्मद अरबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सा सच्ची मोहब्बत नसीबता फरमाए यारो हिते रहणो नथी रहण वारी मंजिल लगना थी उन मंजिल जी तैयारी कर ए दुनिया दोखो थी जे दुनिया सा मोहब्बत कई ते केर रहयो आ केर रहंदो तने के अल्लाह वारे चो न काफिला के ई वया इन दार दुनिया खे छडे केरो आहे जो रहे हितड़े हमेशा घर अडे केर रहंदो काडे व्या अब्बा काडे व्या डाडा काडे व्या परदाडा धड़दाडा नड़दाडा करदाडा सब कब्रन में सुता हिकड़ी असा के भी सुपनो आ तड़ी के अल्लाह वारे जो जगह जी लगाने की ये दुनिया नहीं है अरे तो दुनिया से मोहब्बत किया पर है दुनिया के कम जी नथी दीन से मोहब्बत कर मदीने वारे मोहम्मद अरबी से प्यार कर खुदा जी ज़ात जाने थी अखिन बूटन का पो नतीजो सहो निकरंदो ये दुनिया दौलत माल जर को गड क्यों थी यो तहजो ना है बेन जो थी अल्लाह दौलत दे तो दुनिया में चंगन कमन में खर्च कर ओ बिस्तरन ते सुमण वारा ओ पलंगने गाली जंते सुमण वारा सुबाने तो के मिट्टी में सुमणो पौंदो कफन वारी चादर पानी पौंदी ए लट्टा जे तो बोस्की जा लट्टा पाता थई ए काटन जा लट्टा पाता थई अंबर खुशबू हणी करे जिस्म ते घुमण वारा सुबाने तो के मिट्टी जो मेहमान थियणो थी उन मिट्टी में वणन खाग में एड़ो अमल करे वन जो कब्र में नतीजो सोहणो निकरे तडे नतीजो सोहणो निकरंदो जडे अल्लाह जो दिल में खौफ पैदा थींदो जने खौफ पैदा थींदो तो गुनाह तो न थींदो पर गुनाह जो तस्वुर भी दिल में पैदा न थींदो अज असा के खौफ ही कोनी
हेड़ा जलसा सर्दी जी मौसम में हेडो पिंडाल साईं सजायो त आलिम ईंदा साईं जी दिल जी मुरादी आहे त असुर ताईं जलसो हले पर तव्हांजा हाल इहे अल्लाह जी वॾी मेहरबानी अथव असांजी बुज़ुर्ग हस्ती अल्लाह जी मेहरबानी सां जिन खे ॾिसण लाइ माण्हू सिकंदा आहिनि उहे दरगाह जा बुज़ुर्ग साईं मुफ्ती मोहम्मद ताहिर हालेजी वारा उहे बि साम्हूं आहिनि जिन जी ज़ियारत करण लाइ माण्हू पंध करे वेंदा आहिनि तवां खुश नसीब भागन वारा हो जो एड़ा अल्लाह जा वली तवां जे घोटकी जे शहर में अची तवां के पंजो दीदार कराइण आया है वलियन सा मोहब्बत कयो कुरान वारन सा मोहब्बत कयो असा अल्लाह जे वलियन जा नौकर हो चओ न सुभान अल्लाह मानू ता के भुलाइंदा आहिनि देवबंदी वलियन के न मनीदा आहिनि जेको वलियन के न मने उन ते लख लानत हुजन असा वली उन्हीं के मनीदा हूं जंहिंजे सीने में कुरान हुजे नथा ॻाल्हायो ज़ुबान ते मिठे मोहम्मद अरबी जो फरमान हुजे चओ न सुभान अल्लाह ओ जंहिंजो सीनो कुरान खो खाली ज़ुबान मदीने वारे मोहम्मद मीर जे बयान खां खाली आ जो हो वली नाहे वलीअ जे सीने में कुरान वलीअ जे चेहरे खे ॾिसंदे तोखे अल्लाह याद ईंदो पैगंबर करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी चेहरे ते सुन्नत होंदी अल्लाह जो खौफ उन जे जिस्म ते तारी हूंदी असा चो वलियन जा नौकर हूं वली जमीन ते घुमे न उन जी मिट्टी कदम नु छुणे असा देवबंदी सरमो करे पाण लाइ तैयार केड़ा केड़ा वलियन के मञण वारा हो मां केड़े वली जी तारीफ करे केड़े वली जी तारीफ क्या सब अल्लाह जा वली तो शान वारा जेके कमायूं करे वनी कब्रन में सुताइन वञो हाले जी शरीफ साईं अब्दुल समद हाले जी वारो साईं हमादुल्लाह साईं महमूद असर साहब काडे व्या सब दुनिया छडे व्या त असा के भी हलणो आ मुसलमानो तू असा शायूं पर 1.25 लाख नबियन जो सरदार नबी जे पाक मोहम्मद करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे सदके रब जहान जोड़ो जो दुनिया में रहे हाथ मिठे मोहम्मद अरबी जड़ी हस्ती रहा जड़े असा जो सोहणो मोहम्मद भी दुनिया में कोन रहो वो साईं भी वने रोज़े अतर में सुतो त मालूम तो असा के भी हलणो पवंदो अब हलंदासे या रहंदासे हिते रहणो ना है हर कंहिंखे वञणो आ पर सोहणा अमल करे वञो त कबर सोहणी बणे कबर सुठी बणजे कबर तॾहिं सुठी थींदी जॾहिं असांजा लक्षण चङा असा को पंहिंजा बेदार मिट बेदार दोस्त बेदार पाड़े वारा बेदार याद रखो एड़ी पोख पोखे वञो जो मरण खां पोइ हर को तव्हां के दुआउनि में याद करे तॾहिं दुआउनि में याद कंदा जॾहिं तुंहिंजा असांजा सुहिणा अमल हूंदा नेकन सां जुड़ियल हूंदो अल्लाह वारनि सां जुड़ियल हूंदो मदरसन वारनि सां जुड़ियल हूंदो आलमन नेकन जी सोहबत मिलंदव इंशाअल्लाह ताला रब ॾुखियो ॾींहुं मशर में ॾेखारींदव जहन्नम जे अज़ाब खां बचाए रब जन्नत जूं सुहिणियूं सोन जूं माड़ियूं अता फरमाईंदव दुनिया में वठ वठा लगी पई एकड़ो बंगलो ठाए बियो भी हुजे बियो ठाए जो टियों भी हुजे एकड़ो घोटकी में आ बियो सखर में इस्लामाबाद कराची बंगला ही बंगला हुजन शार खानन बंगलन में जिते जन्नत में कोई टेंशन ना है उते मजा ही मजा हितों वाला बंगला केड़ा ठहरन 100 साल का पो हुकूमत भी चेती क्रेश के मत किरन मत मुल्कन के न गायन उए जन्नत वाला बंगला जंजी हिकड़ी सिर सोन जी भी चांदी जी मुश्क अंबर जा गारा लगल होगा जिते तो असा जड़न आशकन दीवानन जा घर होगा जो इंशाअल्लाह बेड़ा ही पार जो इंशाअल्लाह जन्नत खपे अब खपे जन्नत वठी देण जे लाए वरी रमजान थो अचे पो तैयारी कई थव रमजान जी गालायो तो सही ना रमजान रहमतुन जा खजाना खयूं थो अचे बरकतू खयूं थो अचे इन महीने में सखावत कजो इन महीने में सखावत कजो असांजा वरी दोस्त अल्लाह रहम करे 12 ही महीना एकड़ो मुझो दोस्तो बटालूं जी बोरी भरे घरो छो पान सदाई बारहन मानू की दावतूं वो मां चयोमांस चंड्रा जॾहिं भी वने तो बोरी बटालूं जी कैसे मणे सस्ता है बार गुजर सफर कंदा है मतलब इनन जो भी हक आ तू बाहर वनी होटलन ते खाए तो हुतो तो खाए तो दावतूं इनन के भी कुछ खाराए अरे यारो रमजान में सखावत कजो छो तो सखी महीनो आ मुझे नबी फरमायो दादो फी रिज़्कुल मोमिन फरमाए हिन महीने में अल्लाह मोमिन जे रिज़्क के वधाए छड़ी पो सखी थींदो रमजान में भी हे पोतड़ो कोले जबा काडे जे हो दे वना तो हुन मस्जिद दे माशाअल्लाह मानी जाम होंदिया ढोहणी तो बेरोजात भी नी महल मस्जिदन जा पासा था वठन हाने खबर किए पवे थे रोजेदार आ बेरोजा था हे रोजेदार है बेरोजा जी तोखे मुखे खबर न पोंदी यो रब सुने तो इंशाअल्लाह रोजा भी रखंदा से चो तो सही बाबा ए तरावियों भी ना
एकड़ो मूंखे चए रोज़ा रखो या तरावी एकड़ो कम थो एडो मुझे नबी फरमाए मुझे दिलबर नबी फरमायो रमजान मोमिनन जे लाइ नेकिन कमाइण जो सीजन जो महीनो थव फरमाए नफिल पढ़े तो फर्ज जो सवाब जाते असां के चइन पैसनि जो नफ़ो आहे तो उते मेहनत कंदा आहियूं हे आख़िरत जे लाइ नेकियूं थी वधन चओ न सुभान अल्लाह नफिल पढ़े तो फर्ज फर्ज पढ़े तो 70 फर्ज जो सवाब चओ न सुभान अल्लाह वरी अल्लाह पैसड़ो ॾे तनी रमजान में वरी मक्को मदीनो भी ॾिसी अचो ऐं सोहणे जो शहर ॾिसी अचो मक्को ॾिसी अचो मदीनो ॾिसी अचो सखावत उतां जी ॾिसी आ हिते त वेठा असां गंढियूं ॿधी ॼणो क़बर में खणी वेठा अल्लाह पैसो ॾे त वञी उतां जी सखावत ॾिस उते मूंखे हिकिड़े दोस्त ॿुधायोसीं हे अमरा ॾिसो था मतो हा चई आहे असांजे पाकिस्तान जो सिंधी आहे पर 11 महीना वीचारो कमाए रमज़ान में दस्तरखान मदीने में हणंदो पोइ रोज़ेदारनि जी सॼो महीनो ख़िदमत कंदो आहे पोइ जेके सिंध जा माण्हू हूंदा आहिनि उन्हनि खे चवंदो आहे भला रोज़ो मां वटि अची रखो बि मां चयो अल्लाह सब के सखी बनाए छो ते सखी महीनो आ हिन महीने जे अंदर वनी रमजान जा मजा वठण थो घुरे त मक्के मदीने में पोइ मां इहा दुआ घुरां त रब तव्हां खे वठी वञे सब हा न जी वर्दी नथा ॾियो माना अञा तव्हां खे त रहणो आहे न अब छा रखियो आहे हिते घोटकी में सब कुछ मदीने में आहे न हीअं सोहणे नबी जे रोज़े ॾे तकींदे ॾुख ई लही वेंदई हाय जे मिठड़े मोहम्मद करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ते घोटकी में दुरूद पढ़ंदम साईं त मुझे साम्हूं वरी जो तकींदो त मिठड़े मोहम्मद करीम जा यार भी मदीने जे मीर सां अबू बकर उमर भी गड सुता पेन वाह जो यारन जी यारी आ चो न सुभान अल्लाह तो मां छो न चवां मक्के में या मदीने में जेके वञन उहे ॾाढा सुभान अल्लाह करे मक्के में या मदीने में रहाइण तोखे सवलो आ मदीने मुल्क दे मौला घुराइण तोखे सवलो आ मां खुदा जो कसम खड़ी इन महफिल में चवां तो मां मक्के मदीने में गरीब मिस्कीन मक्के मदीने जे घिटिन में रोईंदे ॾिठा अमीरन के इहा तड़पा त पैसो मिलंदो त चे काॾे थो वञे के इस्लामाबाद कोह मरी थो वञा मौसम मटाइण थो वञा रब पैसो ॾेई त सोहणे जो शहर ॾिसी आ ऐं मुझे दिलबर नबी जो शहर ॾिसी आ गुंबदे खदरा ॾिसी आ जिते 24 कलाक रहमतुन जा मींह वसनी वसन था ऐं मुझे नबी फरमाए मंजार कबरी वजबत लहू शफाती मुझे दिलबर नबी फरमाए जे जिंदगी में एक भेरो भी मुझे मोहम्मद अरबी जे रोज़े ते जी सलातो सलाम पढ़ी मुझे मथो वाजिब आ क़यामत में मां मोहम्मद रसूलुल्लाह हथ पकड़े जन्नत में जाए वठी ॾींदो मां इरादो हो तो घट में घट कलाक वाइज कया पर साईं मुफ्ती साहब जन आया हिन मुनासिब नथो समझा वरी जिंदगी रही ते ये कचारियों महफिलियों पयूं थींदियूं साईं अमीर हमजा जेसी ते हयाती आ प्या सां ईंदा चो अचूं या न अचूं अब मज़ो अचे थो हेड़ियूं महफिलूं हुजन हे सोहणो अॻियों वेठो हुजे जंहिंजो दीदार ई बसा जंहिंजो पढ़ण त खुदा जो कसम वक्तन वारन खे नसीब आहे पर दीदार वारा भी जो घट नाहिन ज़ियारत करण वारे जा सगीरा गुनाह था धोपजन पढ़ो कुरान बच्चन के कुरान पढ़ायो आलिम हाफिज बनायो बस मुझो सफर जो साथी 2-3 मिसरा तहां के ॿुधाईंदो पोइ मां कुर्सी छॾींदुमि काॾे में आहे ॿ मिसरा 3 ॿुधाईंदो पर मदीने वारे साईं जे सोहणे नबीअ जे शान में ऐं घोटकी वारा सदाई वफ़ादार आहिनि चओ न सुभान अल्लाह हे मौलूद चवे त ईअं वेठा न जो ॾींहुं वेठा हथ वथ ॿधियूं ता त ख़बर पवे त सीउ बि लही वियो अथनि जिन खे सर्दी आहे भली हीअं बंदि कयूं वेठा हुजनि ऐं आशिकनि खे सीउ न लॻंदो आहे पोइ मिड़े खीसे में हथ हणी कुझु खणी ईंदो हिन खे बि अलाह कंदो हिन साल ई तव्हांखे मदीने पहुचाईंदो रब मां इहा दुआ घुरां थो त हिन साल पहिरियों रोज़ो रब तव्हांखे मदीने में नसीब करे पोइ छा इरादो इहा दुआ घुरूं या न घुरूं जो इंशाअल्लाह सभई गॾु हलंदासीं पर जे हलूं न अञा जहाज में चढ़ूं मां एॾो वॾो जहाज हाणे ॾिसी आयुमि सऊदी एयरलाइन हे सभई तव्हां चढ़ंदो अञा जहाज में जाए 600 माण्हुनि जो जहाज हो अञा भी मथे मां 600 गणिया हा मां दुआ घुरां थो त रब तव्हांखे वठी वञे पर जे ईअं वेठा हूंदो त पोइ बस स्टॉप ते बि वञी न सघंदो इन जे करे हिन जी ख़िदमत बि कयो अल्लाह ताला तव्हांखे